नाज़रीन असां आम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। कंदकोट शहर में इस्लामाबाद के मशहूर तालीमी इदारे अल्लामा इकबाल ओपन यूनिवर्सिटी जो मॉडल स्टडी सेंटर नओं क़ाइम कियो वियो आहे। ओपन यूनिवर्सिटी जा 54 रीजनल सेंटर चइनी सूबनि में क़ाइम थियल आहिनि। तंगवाणी घोसपुर कश्मीर जी अवाम में ख़ुशी जी लहर छायल आहे। यतीम नियाणियुनि ऐं ज़हीन शागिर्दनि लाइ स्कॉलरशिप फराहम कई वेंदी। इन सिलसिले में रीजन ऑफिस सखर की टीम मीर नायाब हुसैन टालपुर की अगवानी में करमपुर पहुती, जैमें शबीर अहमद सूमरो, अब्दुल कदूस मंगी और अयाज महमूद पावार शामिल हुआ। टीम अगवान मीडिया से ॻाल्हाईंदे इदारे में दाख़िला के हवाले से आगाही ॾिनी। टीम के अगवान जो वधीक छा चवणो अचो तो ॿुधूं था। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जी त मुंहिंजो नालो अब्दुल कदूस आहे ऐं असां अल्लामा इकबाल यूनिवर्सिटी सखर जे तरफ़ां अॼु हिते आया आहियूं ऐं असांजो मॉडल स्टडी सेंटर कंदकोट अल्लामा इकबाल यूनिवर्सिटी तरफ़ां वो थी चुको आहे, एस्टेब्लिश थी चुको आहे। ऑफिस डिस्ट्रिक्ट कॉम्प्लेक्स कंदकोट में हिन वक्त उहा कमु करे रही आहे। साईं शबीर अहमद सूमरो साहब स्टूडेंट हुन ऑफिस में कमु करे रहिया आहिनि ऐं गॾोगॾु असांजो इहो टारगेट हुयो त कंदकोट में करमपुर में डिस्ट्रिक्ट करमपुर तालुका तंगवानी जे शहर खे असां कवर कयोसीं ऐं मार्केट वियासीं, कॉलेज वियासीं, स्कूल वियासीं ऐं माण्हुनि खे अवेयर कयोसीं त अल्लामा इकबाल यूनिवर्सिटी तव्हांजे पंहिंजे शहर कंदकोट में हिन वक़्तु हले थी। वधि में वधि दाख़िला वठो, मैट्रिक खां वठी करे इंटर ताईं असांजी दाख़िला हले थी। पोइ उन्हनि जे हवाले सां सॼो असां वर्कआउट कयोसीं ऐं काफ़ी सुठो पॉजिटिव रिस्पॉन्स मिलियो ऐं उम्मीद आहे त करमपुर जा जेके बाशऊर तमामु हूंदी त उहो हिन मैसेज खां ऐं असांजे इदारे खां भरपूर फ़ाइदो वठंदी ऐं गॾोगॾु शबीर साहब सां राब्ते में बि रहंदा। वधीक अलाह ताला चाहे त हिते इंशाअल्लाह असां इहे विज़िट कंदा रहंदा। जी त अल्लामा इकबाल यूनिवर्सिटी पंहिंजो नओं सेंटर एस्टेब्लिश कयो आहे कंदकोट ऐं उन जे सराउंडिंग्स में जेके बि यूसी वग़ैरह आहिनि उन्हनि जे शागिर्दनि जे लाइ, माशूर अवाम जे लाइ उहे शागिर्द आहिनि जेके न पढ़ी सघिया आहिनि, के सबब जे करे रहिजी विया आहिनि, जिन जो गैप थी वियो आहे, जिन जी उमिरि वधी वई आहे। अल्लामा इकबाल जो मेन मक़सदु इहो हूंदो आहे त जेके माण्हू पंहिंजी कारोबार कंदा, बिज़नेस कंदा या जेके रेगुलर नथा पढ़ी सघनि त उहे घर वेठे उन मां फ़ाइदो हासिल करे सघनि था। अल्लामा इकबाल हिकिड़ी एशिया जी पहिरियों यूनिवर्सिटी आहे जेकी तव्हांखे मैट्रिक ऐं इंटर जी यूनिवर्सिटी जी तरफ़ां डिग्री ॾिए थी ऐं मैट्रिक खां वठी PhD ताईं तव्हां हुन में दाख़िला वठी सघो था। कंदकोट जो अवाम, कश्मीर जो माशूर अवाम, तंगवाणी ज़िले जो, घोसपुर जो, करमपुर जो, इन सभिनी जे लाइ असां तक़रीबन विज़िट कया आहिनि, माण्हुनि सां मिलिया आहियूं, माण्हुनि पंहिंजो पैगाम ॾिनो आहे, हैंडबिल डिस्ट्रीब्यूट कया आहिनि, उन्हनि सॼो ॿुधायो आहे त ऑफिस जेकी आहे उहा तव्हांजे डिस्ट्रिक्ट कॉम्प्लेक्स कंदकोट में गोलीबाग रोड ते असां हाली 3 कमरा सेप्को ऑफिस बावडावाड़ खां वठी करे असां पंहिंजो सेटअप उते शुरू कयो आहे। पोइ जेके लोकल अवाम आहे, जेके स्टूडेंट आहिनि, जेके विलिंग आहिनि दाख़िला वग़ैरह वठण में, उन्हनि जेकॾहिं कोई बि मसइलो आहे, का शइ पुछा करणी आहे त उन में असांजा फ़ोन नंबर आहिनि, असां उते वेठा हूंदा आहियूं, असां सां उहो राब्तो करे फर्दर असांखां इंफॉर्मेशन या अल्लामा इकबाल जे बारे में असां खां पुछी ऐं उन जे बारे में